आप चेक करें चीफ मिनिस्टर साहब कि ये जो वजीर है आपके, क्या वो ऑफिस पे आ रहे हैं, टाइम पे आ रहे हैं, टाइम पे जा रहे हैं। आपको अब वही थोड़ा सा सख्ती करना पड़ेगा अपने वजीरों के साथ, ताकि हम सही तरीके से काम निकालें। वर्कर्स हैं, जब मैं उनसे मिलता हूं तो उनका कोई शिकायत नहीं होना चाहिए मेरा एमपीएस या एमएनएस के बारे। अपना डिस्ट्रिक्ट में थोड़ा सा ओनरशिप, अगर किसी ऑफिसर का किरदार बदनामी का बायस बन रहा है तो फिर आपको लीडरशिप से या सीएम साहब से राब्ता करके इसको एड्रेस करने की कोशिश करना चाहिए, ताकि आपका बदनामी ना हो, पार्टी का बदनामी ना हो, हुकूमत का बदनामी ना हो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे चूंडल नुमाइंदनि ऐं वज़ीरनि खे सुस्ती ख़त्म करण जी हिदायत कंदे चयो आहे त हाणे मुक़ररनि ऐं बदिलियुनि वारी सियासत ख़त्म थियणु घुर्जे। ज़रूरी आहे त चूंडल नुमाइंदा अवाम जी उमीदुनि ते पूरा लहनि। पीपल्स पार्टी सिंध जे पार्लियामानी पार्टी जे इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हुकूमत में अचण जो मक़सद ग़रीब अवाम जी ख़िदमत करणु आहे। हर हंधि सुठा ऑफिसर लॻायो त जीअं कारकर्दगी बहितर थिए। वॾे वज़ीर खे ईंदड़ 5 सालनि जो प्लान ॾेई छॾियो आहे। सोलर ज़रिए बिजली जी फराहमी प्लान जो सभ खां अहम हिसो आहे। सिंध में दुनिया जो सभ खां वॾो हाउसिंग मंसूबो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां फंडिंग न थियण सबबि देर जो शिकार आहे। महदूद वसीलनि में कीअं डिलीवर करणो आहे उहो सोचणो पवंदो। उम्मीद आहे त बजट खां अॻु मसला हल थी वेंदा। सुप्रीम कोर्ट तोहिनी अदालत केस में मुस्तफ़ा कमाल जी तकड़ी माफ़ी वारी इस्तदा रद्द करे छॾी। वावडा खे माफ़ी लाइ 1 हफ़्ते जी मोहलत। अदालत प्रेस कॉन्फ्रेंस नशर करण ते समूरनि टीवी चैनल्स खे चौकास नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच तोहिनी अदालत केस जी ॿुधणी कई। मुस्तफ़ा कमाल ऐं फैसल वावडा अदालत में पेश थिया। चीफ जस्टिस काज़ी फैज़ी सां रिमार्क्स ॾींदे चयो त पार्लियामेंटेरियंस खे कंहिं ॿिए आईनी इदारे ते तनक़ीद करण जो हक़ हासिल नाहे। क़ौम खे एतिराम लाइक़ अदलिया ऐं फाल पार्लियामेंट घुर्जे। हिकु आईनी इदारे जो ॿिए आईनी इदारे ते हमले सां फ़ाइदो न थींदो। अदलिया जो एहतराम कयां थो, माफ़ी घुरणु गुनाह जो कमु नाहे। माफ़ीअ लाइ ग़लती जो हुजणु ज़रूरी आहे। सेनेटर फैसल वावडा चयो आहे त अदालत में पेश थियणु मसइलो नाहे, ग़लती हूंदी त माफ़ी वठंदुसि। मुस्तफ़ा कमाल चयो त तोहिने अदालत नाहे कई, अदलिया जो एहतराम कयां थो, जंहिं सबबि गैर मशरूत माफ़ी वरिती। पीटीआई बानी वॾी सियासी पार्टी जो सरबराह आहे, कंहिंसे लाइव ॾेखारण कानून जी भञकड़ी न आहे। पीटीआई बानी को आम ॾोहारी या कैदी न आहे। बुनियादी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ नैब तरमीमुनि केस जी कार्रवाई लाइव नशर करणु ज़रूरी आहे। नैब तरमीमुन वारे केस में जस्टिस अतहर मिनुल्लाह इख़्तिलाफ़ी नोट जारी करे छॾियो। जस्टिस अतहर मिनुल्लाह चयो आहे त अवामी नुमाइंदनि जी तौहीन ऐं खेनि हिरासा करण में अदलिया जो गठ जोड़ रहियो। सुप्रीम कोर्ट 4 ॾहाकनि खां पोइ चयो त ज़ुल्फ़कार भुट्टो खे शफ़ाफ़ ट्रायल खां महरूम रखियो वियो। कंहिं जानी नुक़सान पतो जंहिंजो तदारक नथो थी सघे। नैब कानून फ़ौजी आमिर 16 नवंबर 1999 ईस्वी में लागू कयो। उन ज़रिए सियासतदाननि खे इंतकाम जो निशानो बनाया वियो। मेरी ऐसी किसी बड़े रिश्तेदारी नहीं है कि जो चोरों के फॉलो करता है और खुद चोर हो। वो लिमिट से बार बार निकलता है। वो बार बार मेरा नाम इसलिए लेता है कि मैं उसका नाम लूं और वो थोड़ा सा टिकटॉक पे आ जाए। और लांती इंसान, तेरा काम क्या है? अभी तुझे घर से निकाल के बाहर रोड पे फेंक दूंगा। ये तेरी हैसियत है? जिस तरह तू बड़ी बड़ी बातें कर रहा था, अब तू घुस के दिखा के पिया उसमें 9 मई का मुल्ज़िम। और तेरे बाप का काम है 9 मई पे। तू मुद्दई भी बना हुआ है, तू जो है गवाह भी बना हुआ है, तू जज बना है। तू कौन है 9 मई पे डालने वाला? तू गवर्नर आदमी अपने गवर्नर हाउस पे रह, उन्हें गाड़ियां भी बंद कर दूंगा, पेट्रोल भी बंद कर दूंगा, तेरा खाना पीना भी बंद कर दूंगा। तेरी औकात ये है कि तू तो हम तीनों भाइयों से हारा हुआ है। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी हिफेरो बीहर। केपी जे गवर्नर ऐं पीपी क़यादत ते तनक़ीद। गैर पार्लियामानी ॿोली जो बि इस्तेमाल। अली अमीन गंडापुर चयो आहे त गवर्नर केपी फैसल करीम कुंडी जी का हैसियत न आहे ऐं न साणस का मिठी माइटी आहे। चोरनि सां कहिड़ी मिठी माइटी? गवर्नर क़िबलो दुरुस्त न कयो त खेसि गवर्नर हाउस मां कढी रोडनि ते घीलींदुसि। सूबे जे मंसूबनि मां वफ़ा खे कटौती करण न ॾिनी वेंदी। केपी जा हक़ छिनी वठंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं बीजिंग में चीनी कंपनी जे वफ़दनि सां मुलाक़ातूं।
चीनी कंपनीज़ के पाकिस्तान में सीड़प करण की दावत। शहबाज शरीफ बिज़नेस फोरम के खिताब कंदे चयो आहे त माज़ी के विसारे अॻिते वधणो पवंदो। चीन कर्ज़नि लाइ न पर कारोबार ऐं तरक़ी लाइ आया आहियूं। पाकिस्तान में करप्शन ते ज़ाब्ते लाइ क़दम खणी रहिया आहियूं। चीनी सीड़पकार पाकिस्तान वटि मौजूदु वसीलनि ऐं नौजवाननि जी सलाहियतुनि जो भरपूर फ़ाइदो वठी सघनि था। वफ़ाक़ी बजट में सरकारी मुलाज़मनि जे पघारुनि में 15 खां 20% ताईं वाध जी तजवीज़। नाणे जी विज़ारत जे ज़रियनि मूजिबि ब्यूरोक्रेसी जी मोनेटाइज़ेशन पॉलिसी तहत 40 खां 95 हज़ार रुपयनि ताईं वाध करण जी तजवीज़। 1 खां 16 ग्रेड ताईं जे मुलाज़मनि लाइ मेडिकल ऐं कन्वेंस अलाउंस में 200% वाध जी तजवीज़। इंसानी स्मगलिंग जे इल्ज़ाम हेठि सारिम बर्नी FIA तां गिरफ़्तार। सारिम बर्नी खे अमरीका खां वापसी ते कराची तां हिरासत में वरितो वियो। FIA अमलदारनि जो चवणु आहे त सारिम बर्नी खे अमरीकी हुकुम जी शिकायत ते गिरफ़्तार कयो वियो आहे। सारिम बर्नी ते 25 ॿार अमरीका स्मगल करण जो इल्ज़ाम आहे। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में माहौलियात जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। CM हाउस कराची में माहौलियात जे आलमी ॾिहाड़े बाबति तक़रीब थी। सिंध ॿेलनि जे ख़ात्मे ऐं सिंधु दरिया जे पाणीअ में घटिताई सबबि सभ खां वधीक मुतासिर। कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी न अचण सबबि समुंड हज़ारे एकड़ ज़मीन ॾिड़काए चुको। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त महफ़ूज़ मुस्तक़बिल लाइ चैलेंजिस जो मुक़ाबिलो करणो पवंदो। पाकिस्तान माहौलियाती मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ पुरज़म आहे। ईंदड़ नस्लनि जे महफ़ूज़ मुस्तक़बिल लाइ माहौलियाती चैलेंजिस जो मुक़ाबिलो करणो पवंदो। मौसमियाती चैलेंजिस सबबि पाकिस्तान ॿोॾुनि सोकेड़ी ऐं सख़्त गर्मीअ खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सिंध पुलिस जा 5 सीनियर पुलिस ऑफिसर मोकलुनि ते परॾे रवाना। एडिशनल IG मुज़फ़िर शेख, DIG मक़सूद मेमण, DIG इक़बाल ऐं DIG मुक़दस हैदर मोकल ते परॾे हलिया विया। DIG फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं SSP सजावल डॉक्टर अब्दुल ख़ालिक फिरज़ादो बि ओचितो मोकल ते परॾे रवानो। सिंध जे तफ़रीह माॻ गोरख हिल स्टेशन ते तेज़ बरसात। दादूशर ऐं आसपास वारनि इलाइक़नि में बि हल्की बरसात पई। वसकारे खां पोइ गर्मी जी शिदत में घटिताई। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सदर मोदी जो इस्तीफ़ा मंज़ूर कंदे पार्लियामेंट तोड़े छॾी। नरेंद्र मोदी 8 जून ते टियों भेरो वज़ीर आज़म तौरु हल्फ़ खणंदो। BJP जे इतिहाद NDA 292 सीटूं हासिल कयूं आहिनि। कांग्रेस जो इंडिया इतिहाद 234 सीटुनि ते कामयाब थियो। T20 वर्ल्ड कप जी मैच में आयरलैंड भारत खे मैच खटण लाइ 97 रन्स जो अदब ॾेई छॾियो। पाकिस्तानी टीम सुभाणे पंहिंजी पहिरीं मैच में अमरीका ख़िलाफ़ मैदान ते लहंदी।